बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नए साल के आगाज़ से आऊँ पंहिंजे सिंध वासियुनि खे इहो पैगाम ॾींदुसि त ख़ुदारा पंहिंजी क़ौम सां मुहबत कयो ऐं पंहिंजी क़ौम खे इल्म जे तरफ़ माइल करियो, पंहिंजी क़ौम खे अमन अमान जे माहौल जे तरफ़ माइल करियो। ऐं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, असां जेको आहे सो सिंधी आहियूं, असांखे सिंध सां प्यार आहे, सिंध सां मुहबत आहे ऐं असांजो पैगाम इहो ई आहे त पंहिंजी क़ौम सां सचा रहूं। असां क़ौम परस्त कोन आहियूं, पर क़ौम पसंदि ज़रूरु आहियूं, क़ौम खे पसंदि कंदा आहियूं ऐं क़ौम खे पसंदि करण जो दीन जो हिस्सो आहे, इहा सुन्नत बि आहे। त असां जॾहिं क़ौम खे पसंदि कंदासूं त हुनजूं जेके बि कमज़ोरियूं आहिनि, जेके ख़ामियूं आहिनि, असां ख़ैर ख़्वाही तौरु कढण जी कोशिशि कंदासूं। इहो ई मुंहिंजो नए साल जे लाइ सभिनी सिंध वासियुनि खे पैगाम आहे।